आईना सिंहाणे रुकंदासीं डिगड़ी जो ॻोठ चौधरी सैफुल्ला गुलभर सां वेस्ट जमड़ाऊ कैनाल में ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। ॿुॾी वियलनि में दिलीप भील ऐं किशोर भील शामिल आहिनि। लाश कढी वारसनि हवाले कया विया आहिनि। घरनि में कोहराम मतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। डिगड़ी मां ॻोठ चौधरी सैफुल्ला गुलभर सां वेस्ट जमड़ाऊ कैनाल में ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियलनि में दिलीप भील ऐं किशोर भील शामिल आहिनि। लाश कढी वारसनि हवाले कया विया आहिनि। घरनि में कोहराम मतल आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, डिगड़ी मां ॻोठ चौधरी सैफुल्ला गुलभर सां वेस्ट जमड़ाऊ कैनाल में ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सैयद अली शाह ख़ान जी। सैयद अली शाह, अपडेट कजो। जी बिल्कुल, ही दुखो ईंदड़ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे डिगड़ी थाणे जे हद पुराणो दुंबालो भरिसां, जिते ॻोठ चौधरी सैफुल्ला गुल में पोरियत जेके सरवासी चौपाई माल चारे ऐं मज़दूरी लाइ पहुतल हुआ। जेके मासूम ॿारड़ा वेस्ट जमड़ाऊ कैनाल में वञे 8 वरनि जो दिलीप पुटु रामू भील ऐं 6 वरनि जो ईश्वर पुटु परसो भील वाह में ॿुॾी फौत थी विया। इतलात डिगड़ी पुलिस बि पहुती, जंहिंजी मौजूदगी में मासूम ॿारड़नि जा लाश वाह खां ॿाहिरि कढिया विया। खोतीअ जा जेके वारिस हुया उन्हनि का बि कानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम कराइण खां इनकार कयो आहे। फोती जा जेके पोरियत आहिनि उन्हनि जो तालुक़ इस्लाम कोट वेझो ॻोठ झांगारियो सां ॿुधायो वञे पियो। जी, महिरबानी अवां जी आगाही ॾियण लाइ।